उहे माण्हू जेके पंहिंजे प्रोग्राम सां पंहिंजे कम सां निहायत घणो कमिटेड हूंदा आहिनि, उहे ई ज़माने जा जबल जागे मंज़िलूं माणींदा आहिनि। उहे माण्हू जेके रुॻो रिथाऊं रिथीनि पर रिथियल रिथाउनि ते अमली कमु करे का विख न खणी सघनि, उहे पार न पवंदा आहिनि, उहे मंज़िल न माणे सघंदा आहिनि। इन सिलसिले में लतीफ़ साईं असांजो सूंहूं थी सुहिणीअ खे राह ॾेखारींदे चवे त अखियूं मुंहुं मिहार ॾे रखियूं जिन जोड़े। जेके माण्हू पंहिंजी मंज़िल मुतयन करे ऐं पोइ सिध में सफ़र कंदा आहिनि, केॾांहुं बि लवणूं न हणंदा आहिनि, उहे पंहिंजी मंज़िल बआसानी पहुची वेंदा आहिनि। पोइ उन्हनि खे राह जो समर हुजे या न हुजे, रीअ संड सैयद चए तार घिड़नि तोड़े। भले उन्हनि वटि तरण जे लाइ को संड न हुजे, का सेणह न हुजे, को तुरहो न हुजेनि, पर तॾहिं बि हू तरी पार पवंदा आहिनि, भले केॾो बि तार पाणी छो न हुजे, छाकाणि त हू पंहिंजे मक़सदु पंहिंजे मंज़िल सां तमामु घणी उनसियत, तमामु घणो लगाव रखनि था। हुननि जी नज़र पंहिंजी मंज़िल ते आहे। तनी खे ॿोड़े साइर सघे की न की। इन्हे क़िस्म जा माण्हू जिन जो सॼे जो सॼो मुकमिल तवजह पंहिंजे मंज़िल ते आहे, उन खे साइर ॿोड़े न सघंदो। साइर यानी दरिया, उन्हनि खे वक़्त जो दरिया कॾहिं बि ॿोड़े कोन सघंदो। ॿियनि चई त वठियो वंज वाट, कंध म फेरिज केॾहीं, लवणे फेर लपाट। लॻंदे लतीफ़ चए पंहिंजे कम सां कमु रख, पंहिंजे मंज़िल ते अखि रख ऐं सिधे जो सिधो सफ़र कर। छो त जेकॾहिं पंहिंजे मंज़िल खां कंधु फेराई, लवणूं फेराए कंहिं ॿिए पासे निहारी, कंहिं ॿी ॻाल्हि में तवजह ॾिनी, त तुंहिंजो वक़्तु खोटी थी वेंदो, तूं मंज़िल ते कोन पहुची सघंदे। ऐं पोइ जहिड़ो कर लपाट लॻंदी, यानी खोटी थी वेंदे, पुॼी कोन सघंदे। उहे माण्हू जेके पंहिंजे मंज़िल सां उनसियत रखनि ऐं पंहिंजे मंज़िल ते मुकमिल तवजह रखी पंहिंजे सभिनी सलाहियतुनि सां वक़्त जे दरिया में काहे पवनि, उन्हनि सां तरण जा हथियार संड वग़ैरह हुजनि या न हुजनि, पर उन्हनि खे वक़्त जो दरिया ॿोड़े न सघंदो। अखियूं मुंहुं मिहार ॾे रखियूं जन जोड़े, रीअ संड सैयद चए तार घिड़नि तोड़े। तनी खे ॿोड़े साइर सघे की न की।